उठ जाग सिंधी घणा कुर्ब कया थई गैरन ते तो रहम कयो पैर जन ते हई पाण कुहाड़ो पेरन ते उठ जाग सिंधी घणा कुर्ब कया थई गैरन ते तो रहम कयो पैर जन ते हई पाण कुहाड़ो पेरन ते ही साधो कई जो सब्र ॾिस धारिया देस अंदर हाणे थोरत रड़ी जॾहिं फट थी जेरन ते हाणे थोरत। अस्सलाम वालेकुम रियाज़ साहब। वालेकुम सलाम। रियाज़ साहब कीअं आहियो? ठीकु आहियो? धणी जो करम अवां ख़ुशि आहियो था। महिरबानियूं। रियाज़ साहब असांजो हिकिड़ो मुख़्तसर ऐं हिकिड़ो अहम सवाल अव्हां खां हूंदो, छो जो अव्हां जो हिन वक़्तु सिर्फ़ु मौक़िफ़ रहियल आहे असांजे सिलसिला टीवी जे हवाले सां। त जेको सवाल असांजो आहे त सिंध जी वहदत ते जेको मुसलसल वार थिए पियो, वसीलनि ते कब्ज़ा जेके अॼु बि जारी आहिनि, नओं रिंगट जेको शुरू थियो आहे पीपल्स पार्टी PDM ऐं MQM ख़ासि तौर ते सिंध मुआहदे बाबति जीअं सिंध महाज़ जे चेयरमैन रियाज़ अली चाने साहब जो छा मौक़िफ़ आहे? जी, पीपल्स पार्टी जी सॼी तारीख़ इनकारे सिंध ते ॿधल आहे। मरहूम भुट्टे खां वठी आसिफ ऐं बिलावल ज़रदारी ताईं उनजी डिघी तारीख़ आहे ऐं अहिड़ा मुआहिदा ज़ुल्फ़कार अली भुट्टे सिंधी ॿोली जो दिलि फाड़े ऐं सिंध खे ॿ लसानियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ सूबो करार ॾिनो। ऐं पोइ अवां ॾिठो त आसिफ ज़रदारी MQM सां ठाह करे ॿिटो बलदियाती निज़ाम आंदो ऐं सिंध जी वहदत ते वार कयो ऐं पोइ सिंध जे माण्हुनि जी डिघी जदोजहद आसिफ ज़रदारी खे शिकस्त ॾिनी ऐं उन असेंबली मां वरी बिल वापसि वरितो। ऐं हींअर जेको इक़्तिदार जी ॾे वठि करणु हिननि जेको नओं MQM ऐं पीपल्स पार्टी जो मुआहिदो आहे मजमूई तौर ते मज़म्मत लाइक़ ऐं सिंध जे मुस्तक़िल रहवासियुनि जे ख़िलाफ़ आहे। इहा ॻाल्हि वाज़िह कई रहबर सिंध साईं GM सैयद जी मौजूदगी में त असां उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे सिंध जो मुस्तक़िल शहरी सम्झूं था। उहे तारीख़ जे हादिसे में आया आहिनि, उन्हनि जा साॻा हक़ आहिनि जेके कंहिं सिंधी ॻाल्हाईंदड़ जा हक़ आहिनि। हींअर जेको नओं मुआहिदो आहे उहो मुआहिदो एॾो बदबूदार आहे ऐं उनखे कंहिं बि सियासी ज़ी शऊर माण्हू ऐं सिंध परस्त माण्हू कंहिं बि सूरत में क़बूल करण लाइ तयारु न आहे। ऐं हिननि खे त मुआहिदो ॿिन्ही पार्टियुनि खे जिन तवील इक़्तिदार जा मज़ा माणिया आहिनि ऐं आमरनि सां गॾु MQM, नाम निहाद जमूरियत पसंदनि सां गॾु MQM, उन MQM कराचीअ में क़त्लेआम, दहशतगर्दी, लुटमार ऐं करप्शन ऐं इंसानी खून वहाइण जा रिकॉर्ड क़ाइमु कया। एक तरफ़ पीपल्स पार्टी आहे, उहा पीपल्स पार्टी जे सिंध खे मां सम्झां थो त हिकु सदी मुआशी ऐं समाजी तौर ते भड़भांग करे छॾियो आहे। 100 साल इन जो अज़ालो सिंध वरी कंदी जेको ज़रदारी माफ़िया कयो आहे ऐं उन कराची ठटो जामशोरो जेका दलती धणनि जे पेरनि हेठां ज़मीन कढी आहे, पाणी जेको पंजाब खे खपाए ज़रदारी ॾिनो आहे, NFC ऐं अफ़गाननि जी लोह दांदी अथनि। इहे ॿई पार्टियूं न जमूरियत पसंद आहिनि, न सिंध दोस्त आहिनि, न उहो उर्दू ॻाल्हाईंदड़नि जे माण्हुनि जे कॾहिं बि हक़ीक़ी तौर ते कमु आई आहे, न ही सिंधी ॻाल्हाईंदड़नि जे लाइ हक़ीक़ी तौर ते कमु आया आहिनि। हिननि खे इहो मुआहिदो अॼु जी ज़रूरत ई करणु खपंदो हो त अफ़गाननि खे ॿाहिरि कढूं। हिननि खे मुआहिदो करिणो हो त दरिया धरती धणी जे ज़िंदगीअ जी जेका लाइफ लाइन आहे सिंधू दरिया जंहिं ते पंजाब सभिनी ठाहनि खे दांगी मले ऐं तोड़ियो आहे,
उन दरिया जी बहाली जी ॻाल्हि कयूं त सिंधू दरिया जूं मौजूं मस्तियूं क़ाइमु रहनि त असांजी ज़मीन ऐं माण्हू बची सघनि। इनखे पंजाब जेको बेदर्दी सां वसीला लुटे NFC अवॉर्ड जे नाले में खणे पियो, NFC खां सवा खणे पियो, पंजाब जेको तेल ऐं गैस ऐं एनर्जी जा सोर्सिस लुटे थो, मर्कज़ जेका लुटमार वरिती आहे उनजे ख़िलाफ़ हिननि खे जदोजहद करणु खपे। असां MQM सां मुआइदो कयो हुसीं, उन मुआइदे में इहो त NFC अवॉर्ड, उन मुआइदे में इहो हो त पाणी सिंधू दरिया जी बहाली ऐं कालाबाग डेम ऐं धारी आबादगारी जे ख़िलाफ़ टे इहे मुआइदा MQM सां कया हुआसीं, उहे रिकॉर्ड ते मौजूदु आहिनि त असां उन सां इहो मुआइदा कया हुआसीं। उन खां भॼी वई MQM ऐं न बीठी, पर असांजा मुआइदा तारीख़ी तरह वाज़िह आहिनि त सिंध हज़ारनि सालनि जो तारीख़ी वतन आहे, तंहिंजे तहफ़ुज़ जी ॻाल्हि कंदव त भाव रहो, ऐं न त तव्हां अहिड़ा ई सिंध फ़रोश आहियो जहिड़ो ज़रदारी आहे, जहिड़ो मुशर्रफ हुयो, ऐं जहिड़ो अॼु ज़रदारी माफ़िया जो टोलो आहे, ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, वसीम अख्तर, दहशतगर्द, करप्ट ऐं ॾोहारी माफ़िया आहे, ऐं ज़रदारी जी ॾोहारी माफ़िया आहे। तंहिं करे हीअ सिंध जे माण्हुनि जी ख़िदमत न आहे, हीअ सिंध जे माण्हुनि जे तहफ़ुज़ ऐं भलाई जो मुआइदो न आहे। जेको नून लीग ऐं MQM मुआइदो कयो आहे त पाकिस्तान में ॿिया सूबा ठाहींदासीं, उहो बि क़ाबिल मज़म्मत ऐं सिंध दुश्मन मुआइदो आहे। मुआइदा ॿ आहिनि, मई मुआइदा सिंध जे मुस्तक़िल रहवासियुनि ऐं बहैसियत सिंधी क़ौम ऐं सरज़मीन सिंध जे ख़िलाफ़ आहिनि। मेगा हाउसिंग स्कीमुनि जे रहण जे ख़िलाफ़ को थिए हा त धारी आबादगारी, माहौलियात जी बहितरी लाइ त समुंड जी ॿेलनि खे ॿीहर बहाल कजे हा, कराची में जबल ऐं जेके फॉरेस्ट ॿेलो कराचीअ में कटिजे थो, कोहिस्तान ते जेको कब्ज़ो आहे, सिंध जे समुंड दरिया, सिंध जे जबलनि ऐं ॿेलनि जी बहाली ऐं गैर मुल्कियुनि जी नेकाली जा मुआइदा थियनि MQM ऐं पीपल्स पार्टी में त बि ज़बरदस्त, जे उहे MQM ऐं नून लीग में थियनि हा त बि ज़बरदस्त। ही मुआइदा ई सिंध जे माण्हुनि जे हज़ारनि सालनि जी तारीख़ वजूद जे ख़िलाफ़ आहिनि। ही फेडरेशन सूबनि हिकिड़े तारीख़ी मुल्क ठाही आहे, हीअ फेडरेशन सिंध ठाही हुई, ही फेडरेशन आहे, रज़ाकाराना मुआइदो आहे, को तारीख़ी वतन न आहे। ही वतन जो नालो, हिन जी बीहक, हिन जी जोड़जक बंगालनि ऐं सिंधियुनि कई हुई, तंहिं करे हीअ फेडरेटिंग यूनिट ऐं नवां इंतिज़ामी यूनिट ठाहिण जो न फेडरेशन खे इख्तियार कोन्हे। ठीकु, पर जीअं त तारीख़ जा नाफ़रमा बरदार वतन सिंध जो औलाद आसिफ़ ज़रदारी ऐं ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, सिंध फ़रोश ऐं एहसान फरामोशन जी जेका नुमाइंदगी कंदड़ आहिनि, वतन जो थञो ऐं निमक न मल्हाईंदड़ शख़्स जो नालो आसिफ़ ज़रदारी ऐं ख़ालिद मक़बूल सिद्दीकी आहे। सिंध इन मुआइदनि जे ख़िलाफ़ आहे ऐं असां हिन जी भरपूर मुखालफ़त कंदासीं। सिंध जो बच्चो कंदो, कराची खां कश्मीर ऐं कारूंझर ताईं करोड़े जेके धरती वासी आहिनि, इहे सिंध लुटजण, फुरजण ऐं तबाह थियण जे लाइ आसिफ़ ज़रदारी या ख़ालिद मक़बूल जहिड़े दहशतगर्द ऐं करप्ट ॾोहारनि खे इजाज़त न ॾींदा। वॾी महिरबानी रियाज़ अली चांडियो साहब।